अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म में फ़नकार सां आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बन सां। जी मुंहिंजा साईं, सच पुछो त काफ़ी महिरबान दोस्त मोहबतूं ॾींदा आहिनि ऐं जेका असां थोरी घणी कोशिशि करे रहिया आहियूं सिंधी फिल्मनि जे हवाले सां, उन जी जेका तव्हां मोट ॾियो था, सचपुच त उहा ई असांजी कामयाबी आहे। कोशिशि कंदा आहियूं त सिंधी फिल्म सां लाॻापियल का शख़्सियत या उन जे आस पास का शख़्सियत जंहिंजो वास्तो रहियो हुजे फिल्मुनि सां, या इन हिसाब सां जेके अहिड़ा माण्हू जिन फिल्मूं ॾिठियूं आहिनि ऐं उन में दिलचस्पी वरिती आहे। सच पुछो त अॼु मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे, मुंहिंजे प्रोग्राम जी ख़ुशकिस्मती आहे त अॼु स्टूडियो में असां उन महान शख़्सियत खे घुरायो आहे जेके सिंधी फिल्मनि जे हवाले सां शख़्सियतूं हुयूं। उहे गुल असां खां आस्ते आस्ते मुरझाईंदा विया, गुलदस्तो घटि थींदो वियो ऐं हाणे उन गुलदस्ते में जेके चंद गुल बचा आहिनि, उन्हनि गुलनि मां उन शख़्सियत जो नालो सर फ़हिरिस्त थींदो। ऐं तव्हांखे इंतज़ार में कोन थो विझां, तारुफ़ करायां थो। अॼु स्टूडियो में मुंहिंजो महिमान साथी आहे साईं गुल मोहम्मद होद साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं ख़ुशि आहियो? चवां अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी महिरबानी। साईं, सिंधी फिल्म जो शुरू वारो जेको दौरु आहे, वाह वाह, उमर मारवी अचे थी, पराई ज़मीन अचे थी, जी उन्हनि फिल्मुनि में जेको उत्साह पैदा कयो, ॾिसंदड़ खे मजबूर कयो त घरनि खे छॾे फिल्मुनि ॾे अचनि, उन उत्साह माण्हुनि में इहो जोश पैदा कयो त सिंधी फिल्मूं ॾिसजनि, सिंधी फिल्मुनि में कमु कजे। सही, ठीकु आहे साईं, सिंधी फिल्मूं ठाहिजनि। सही। पर उन्हनि फिल्मुनि में हिकिड़ो नालो तव्हांजो गुल मोहम्मद होद, किथे कहाणी आहे, किथे किरदारु आहे, किथे एक्टिंग आहे, त इहो दौर साईं किथां शुरू थियो? सही, असल में मां पहिरीं जेका मुलाज़मत कई उहा रेडियो पाकिस्तान में कई। माशाअल्लाह, रेडियो पाकिस्तान कराची। साईं, रेडियो पाकिस्तान ते ज़माने में हिकिड़ी बैरक खां शुरू थियो। उन जाइ ते अॼु हज ऑफिस आहे कराची में। वाह वाह वाह। हा, पोइ इहो साईं सन कहिड़ो आहे थोरो? हा साईं, इहो माना साल कहिड़ो आहे साईं? 1949 जो। 1949 मां मैट्रिक करे नवाब शाह खां पोइ मां कराची आयो हुउसि। अच्छा अच्छा। ऐं होत कबीले मां इत्तफ़ाक़ सां मां पहिरियों होत बरोच आहियां जी जी। जंहिं मैट्रिक कई, जेको वरी पोइ BA LLB कई, MA ताईं पहुतुसि, पोइ वरी MA जो इम्तिहान ॾियण जे बजाए वञी उमर मारवी में कमु कयो। वाह। जंहिंजो मूंखे अॼु ॾींहं ताईं अफ़सोस आहे त पोइ MA जो इम्तिहान छो न ॾिनो। ओहो। सो अलाह तव्हांजो भलो करे। पर साईं उमर मारवी जेका उमर मारवी जी जॾहिं फिल्म ठहणु लॻी, जी जी, त वॾो सेट ठाहियो ऐं स्टूडियो में। जी जी। इहो बि इत्तफ़ाक़ हुयो, सभ खां पहिरीं उहा शूटिंग मूं तां शुरू थी। अच्छा। साम्हूं स्टेज ते उमर बादशाह यानी फादलानी साहब हो, जी जी। हुसैन शाह फादलानी प्रोड्यूसर हो उन फिल्म जो, वरी उन में हीरो थियो, बादशाह बणियो। लेकिन शुरू कयूं जॾहिं त मूंखां तव्हांखे शुरू कयो त माना हिन में तव्हांजो किरदारु? किरदारु मुंहिंजो इहो पोड़े जो किरदारु, मारवी जो पीउ बणियो हुउसि। अच्छा अच्छा, सरदार पातड़ी। पोइ ॾाढ़ी ॿाढ़ी लॻाए ऐं पोइ हिकिड़ो टोपो वोपो पाराए मूंखे चयईं पोड़ो आहे, एॾो आहे हुनजो पीउ आहे। इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि ॿुधायो त जेका हुन में मारवी बणी माई निगहत सुल्ताना, अलाह हुनखे ग़रीक़ रहमत करे, उहा उमिरि में मूंखां थोरी वॾी पई लॻी हुन ज़माने में। अच्छा। हा, लेकिन मां हुनजो पीउ बणियो हुउसि। जी जी जी। पोइ मूंखे छोकिरा चेड़ाईंदा, हाणे तूं वञी हुनजो पीउ बणे। अच्छा। ख़ैर, पोइ उहा शूटिंग थी। पोइ उन खां पोइ वरी पोइ त उहा जेकी फिल्म जेका ठही थी उमर मारवी, उन में एज़ ए एक्टर तव्हां माना कमु कयो आहे। वरी जेकॾहिं पराई ज़मीन ते अचूं था त उन में शायदि तव्हां लिखियो पिया साईं। उहो असल में ही पब्लिसिटी जो शोबो अहिड़ो आहे जंहिंमें जेकॾहिं हिकिड़ो त वञण जो तरीक़ा त घणा आहिनि, पर निकिरण जो ॾाढो ॾुखियो थींदो आहे। बिल्कुलु साईं। हिकिड़ो दफ़ो तव्हां कंहिं में फिल्म में कमु करियो,
पोइ मूंखे साईं मोहबत आहे न हुसाब ॾिसो न मोहबत ऐं प्यार में निकिरण वरी किथां इहो चस्को पइजी वेंदो जी आहे उहो त आहे न। पब्लिसिटी जो चस्को पइजी वेंदो आहे पोइ माण्हू निकिरी न सघंदो आहे जी हुन जी मां जी साईं जी साईं पोइ लेकिन मां चवां थो सिंधी ॿोली मूं ते महिरबानी हुई सुभाणे छो त सभ खां पहिरीं सिंधी ॿोली जो मां न्यूज़ रीडर चवंदो आहियां दुनिया में मां पहिरियों न्यूज़ रीडर आहियां सिंधी ॿोली वाह, जो वाह, वाह। 1.5 साल ताईं 1949 में उतां खां ई त मूंखे वठी विया हिन में उमर मावरी जे लाइ अच्छा उते आयो डायरेक्टर शेख हसन शेख पर हसन मां साहब। कोन होसि को पोइ वरी बाद में अब्दुल लतीफ़ साकी पंहिंजो दोस्त हूंदो हो वॾो अदाकार हो हा साकी साहब आहे है ओ अब्दुल करीम बलोच साहब जो वॾो इनजो भाउ वॾो भाउ वॾो हुयो भाउ, जी, मुंहिंजो दोस्त हो मुंहिंजी ख़बरुनि जी नकल करे प्रोग्राम कंदो हो अच्छा, अच्छा। पंहिंजा प्रोग्राम गॾु गुल मोहम्मद हो त हीअं ख़बरूं पढ़ंदो आहे वाह पोइ अलाह तव्हांजो भलो करे माना हाणे कराची रेडियो तां माना जेकॾहिं तव्हांजो साईं सितारो जेकॾहिं चमके पियो या सितारो तव्हांजो परवान चढ़े पियो त माना उन सितारे में कराची रेडियो या रेडियो पाकिस्तान जो ख़ुदि हिकिड़ो वॾो हिसो रहियो हा वॾो हिसो रहियो सही था चओ सही ठीकु था आहे। चओ इतफ़ाक़ सां पोइ मां उते हिकिड़े ॾींहुं वियुसि पंहिंजी बुलेटिन करणु वेंदोसि जी 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 त पतो पियो त हिकिड़ो माण्हू आयो आहे इंडिया मंझां बिहारी लाल मसंद अच्छा हा उहो चवे थो त आयो हो तव्हां सां मिलण जे लाइ पर तव्हां कोन हो मां पंहिंजी चई साम्हूं प्रिडी स्ट्रीट में मौला बख्श सूमरे जे फ्लैट में उहो तरसियल आहे बीमार आहे वेचारे बुखार थी पियो आहे तव्हां हुन सां मिलजो मां चयो ठीकु आहे मां हुन सां मिलंदुसि ठीकु पोइ उन खां अॻु में मां छा कयो हुयो जो जॾहिं उमर मारी में कमु कयुमि न पोइ ॾिठुमि त हिकिड़ी अख़बार ईंदी हुई स्क्रीन जे नाले सां अच्छा उते ॾिठुमि त जगू वारवाणी ससी पूनो थो ठाहे पियो मुंबई में सिंधीअ में अच्छा। पोइ उनखे ख़त लिखी मोकिलियुमि पोइ ख़त जो जवाबु फौरन आयो मूंखे हुन चयो 3000 रुपया ॾींदोमांइ पूनो जे वॾे भाउ जो रोल ॾींदुसि तोखे किरदारु ॾींदुसि पूनो जे वॾे भाउ जो हवाई जहाज जो किरायो बि ॾींदुसि ऐं ताज होटल में तरसाईंदोसि अरे मां चयो मां त वॾी ॻाल्हि थी वई बिहारी लाल मसंद सां वञी जी, जी। मिलियुमि हुन चयो जगू वटि पैसा कोन्हनि के हू फिल्म कोन ठाहे सघंदो अच्छा। मां सिंध जी मोहबत में हिकिड़ी फिल्म ठाहिणु थो चाहियां अबाणा जे नाले सां ठाहिणु थो अच्छा। चाहियां मां तोखे ॾाढो पावरफुल रोल ॾींदुसि इहे सभु शर्त मां क़बूल थो करियां पर मूं वटि पैसा कोन्हनि मूं वटि रुॻो वापसीअ जो भाड़ो आहे अहिड़ी हुई हालत पोइ तव्हां उते अचो मां तव्हांखे पैसा बि ॾींदुसि त उहो ताज होटल में तरसाईंदोमांइ तव्हांजो कमु सभ खां पहिरीं कंदुसि त जीअं तव्हांखे फारिग करे छॾिया नौकिरी तव्हांजी मुतासिर न थिए अच्छा। मां रेडियो पाकिस्तान में जी 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 परमानेंट स्टाफ आर्टिस्ट हुउसि जी 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 पोइ साईं अञा हफ़्तो कोन गुज़रियो सईद हारून साहब ईस्टर्न फिल्म स्टूडियो जो ओनर ओनर सर हाजी अब्दुल्ला हारून जो पुटु उनजो पुटु, उहो बिल्कुलु। अची वियो मूं वटि रेडियो पाकिस्तान ते अच्छा चई भई हो साहब हो उर्दू उर्दू ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदा बिल्कुलु सही उर्दू ॻाल्हाईंदो चवणु लॻो मुझे कोई मॉडर्न कहानी बताइए वो लिख के दीजिए मैं ये दास्ताने में नहीं बनाना चाहता मां चयो ठीकु आहे लेकिन साईं मां त रुॻो उमर मारवी में कमु कयो हिकिड़ो किरदारु कयो रशीद लाशारी साहब जे हुन जा मकालमा लिखिया उमर मारवीअ जा जंहिं गीत लिखा उहो अदीब माण्हू आहे उहो हैदराबाद में वेठो अथव सिंधी अदबी बोर्ड में उनखे तार ॾियो त तव्हां वटि लिखी ॾींदो पर ॾिसो एॾो वॾो माण्हू हूंदे बि केॾो सादो हो चवणु लॻो भला शायदि मुंहिंजे नाले ते न अचे अकेले नाले ते तव्हांजो नालो बि ॾियां हुन में मां चयो साईं मुंहिंजे लाइ त एज़ाज़ जी ॻाल्हि थींदी आहे वरी मुंहिंजो नालो ॾियो पोइ नालो ॾिनो तार ॾिनी ॿिए ॾींहं ते रशीद लाशारी साहिबु मुंहिंजे घर ते पहुची वियो पाकिस्तान चौक में यार छा ॻाल्हि आहे रशीद लाशारी चयो मां चयो हीअ ॻाल्हि आहे जदीद कहाणी खपे हुनखे चवे थो केतिरो पैसो लॻे मां कंदुसि हा मां ठाहींदुसि फिल्म लेकिन इहे दास्तान न खपनि त रशीद लाशारी साहिबु चयो यार मूंखे त दास्तान वास्तानी अचनि था सभई उन्हनि माना मां मकालमा लिखी सघां थो लेकिन कहानी नथो लिखी सघां मां चयो भला ॿुधो मूं हिकिड़ो कूड़ ठाहियो आहे उहो ॿुधायांव पोइ साम्हूं वञी हिकिड़े 6 पैसे कोप वारे होटल में वेठासीं पोइ वेही चांहि पीअण लॻासीं पोइ कहाणी उनजो उनवान रखियो अरमान
अच्छा हाँ पहिरीं सिंधी जे लाइ पोइ सही वाह हुनखे ॿुधायमि जी जी पोइ उहो कहाणी ॿुधंदे वरी ॿियो कोप बि पी वियो चांहि जो अच्छा हुनखे अहिड़ी सुठी लॻी पोइ उथी बीह रहियो अड़े चई पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि तो एॾी ज़बरदस्त हाणे कहाणी इहा आहे। ॻाल्हि हिते पाण खणंदासूं मूंखे इशारो थियो आहे नंढड़ी ब्रेक जो पर इहा ॻाल्हि हितां तव्हां खणिजो हा। त दोस्तो गुफ़्तगू साईं सां जारी आहे वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो उनखां पोइ वरी हाज़िर ख़िदमत थींदासीं वेलकम टू बैक गुफ़्तगू होत साहब सां हली रही आहे से कहाणी तव्हां ॻाल्हि पियो कई त जेका कहाणी तव्हां हुनखे थीम ॿुधायो रशीद अहमद लाशरी साहब खे ॿिए कोप ते त उन इहो शेर चयो त पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि अच्छा। त हेॾो वॾो माण्हू असां वटि वेठो आहे हा साईं पोइ चयोसीं पोइ असां फ़ोन कयो पंहिंजो सईद हारून साहब खे ठीकु। जंहिंखे आखाणी खपंदी चए ठीकु, हलो ठीकु। उनखे फ़ोन कई त असांखे फौरन कराची में हिकिड़ो कैफे जार्ज हूंदो हो तंहिं अच्छा, ज़माने कराची में बि हूंदो कैफे जार्ज? सदर में कराची में हुआसीं न अच्छा अच्छा इहो सॼा शायदि हैदराबाद में बि हूंदो अथई कैफे इहे जार्ज किस्सा सभु उते जा आहिनि अच्छा अच्छा हा छो त पोइ साईं वियासीं असांखे कैफे जार्ज में ॾाढियूं पेस्ट्रियूं वेस्ट्रियूं खाराईं कहाणी ॿुधाईसींसि बसि उथी बीठो चई चाहे ₹1 करोड़ लॻे मां हिन फिल्म ठाहींदुसि वाह मां चयो बसि साईं ॾाढो सुठो आहे हा हा पोइ चई वरी थोरो सोचे चवणु लॻो हीअं था करियूं सुभाणे डान अख़बार में हलूं था एजी मिर्ज़ा साहिबु असांजो सॼो कारोबार उहो हलाईंदो आहे हारून सन्स जो अच्छा उनखे आखाणी ॿुधाइणी पवंदी लेकिन ठाहींदुसि मां फिल्म मां थो ठाहियां पर हलंदासीं पोइ ॿिए ॾींहुं त असां 3 ॼणा वियासीं ठीकु पोइ उते एजी मिर्ज़ा साहिबु अब्दुल अज़ीज़ मिर्ज़ा साहिबु हुननि जो वाक़ई कारोबार हलाईंदो नान हेराल्ड वग़ैरह वग़ैरह जी जी पोइ आखाणी ॿुधाईसीं हुननि खे पाण 15-20 माण्हू विहारे उन्हनि खे ॿुधायूं छो त प्रेस जा माण्हू जेके हुआ न जेके कमु कंदा अख़बार में उहे ऐं हुनजो हिकिड़ो मैनेजर हो हैदर अली खोजा अच्छा हुन डान अख़बार जो जी जी पोइ नालो इन करे थो वठां त हुनखे बि उहो बि सियाणो हो न तंहिंखे ठीकु। विहारियूं त भई ॿुधे ठीकु ठीकु पोइ आखाणी ॿुधऊं जी जी पोइ सभिनी चयो वाह 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 पोइ मिर्ज़ा साहिबु चश्मो लाहे पंहिंजो चयो आखाणी सुठी आहे लेकिन सिंधी लाइ न उर्दू जे लाइ अच्छा हा सिंधी जे लाइ तव्हां वञो तव्हांजो त कमु आहे न इहो आखाणियूं लिखणु त ॿ 4 आखाणियूं खणी अचो हिकिड़ी खणी आया आहियो त हिकिड़ी असां या एक्सेप्ट करियूं या रिजेक्ट करियूं या क़बूल करियूं या चऊं नथा क़बूल करियूं पोइ चयो ॻाल्हि मुनासिब थो करे पोइ ॿाहिरि निकितासीं त सईद हाल साहिबु बीह रहियो चई ही केरु थींदो आहे हीअ त असांजो नौकर आहे हा पर पैसा हिन वटि आहिनि मां लेडी हारून खां पैसा वठंदुसि फिल्म ठाहींदुसि इन मौज़ू ते अच्छा इहा ई कहाणी इहा कहाणी अच्छा मां चयो साईं ठीकु आहे पोइ तव्हां हिनखे भाड़ो ॾियो हैदराबाद वञे रशीद लाशारी साहिबु जी जी पोइ हे उतां आयो तंहिं ज़माने में किरायो जेको हूंदो मुंहिंजो ख़्यालु आहे ₹2-2.5 हूंदो हुओ ट्रेन जो अच्छा हा पोइ अची वियो हुनखे ₹50 ये ॾिनई सुपर हाईवे से ठहियल कोन हुन वक़्त में शायदि हा साईं सुपर हाईवे जेको रोड न आहे न इहे रोड बोड इहे बसूं कोन हूंदियूं अच्छा तंहिं अच्छा ज़माने मतलब में ट्रेन जे ज़रिए हा, अच्छा इहे- वो कहानी जेका तव्हांजी जेका तव्हां ठाही हा। जेका तव्हां ॻाल्हि करो पिया उहा हा। कहिड़ी फिल्म जे पोइ हवल आहे उहा फिल्म ई कान ठही अच्छा उहा फिल्म कान ठही उहा फिल्म कान ठही ठीकु 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 पोइ अलाह तव्हांजो भलो करे पोइ उन खां पोइ ॿी फिल्म कहिड़ी आहे साईं हा जंहिंमें तव्हां परफॉर्म कयो हुजे उन खां पोइ मां पराई ज़मीन लिखी पाण जो जी। चुस पइजी वेंदी पर आहे हे ज़मीन जो साईं लॻल आहे हिते असां पोइ पोस्ट पराई ज़मीन जी स्टोरी डायलॉग मूं लिखिया जी जी उहो साॻो मकाला तव्हां लिखिया बिल्कुलु। डायरेक्टर साॻो शेख हसन साहिबु हुयो पोइ इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे उन में पैसा ईअं ॾिनऊं चयो त ₹6000 जीअं स्टूडियो पंहिंजो आहे ऐं ख़ाली पियो आहे ऐं अदाकार सभु नवां हूंदा अच्छा। तंहिंजे करे 6 महीननि में फिल्म ठही वेंदी ₹6000 तुंहिंजा ऐं चयो ₹300 तोखे मिलंदा स्टोरी जा ₹300 डायलॉग्स जा ₹300 तूं एक्टिंग कंदे उन जा अच्छा ऐं साईं ₹300 करे ₹900 बनाए छॾियो मुंहिंजा अच्छा पोइ अच्छा मूं ॾिठो त उन वक़्तु शेख साहिबु क़बूल कई ॻाल्हि पर हुनखे सुठी न लॻी त ₹900 हिनखे था मिलनि मूंखे 1000 थो मिले पियो 6000 हा, जो शेख मतिलबु इहो हसन थियो न
पहिरीं हुन मिर्ज़ा साहब मञियो न थिए त इन ते फिल्म ठाहियूं हिन खां ठारायूं चई इंडिया मां कंहिं हिंदू खे घुरायूं डायरेक्टर खे फिल्म ठाहियूं लेकिन पोइ मञी वियो मां चयो थियो अकेलो वेठो आहे थियो इहा कहाणी बि जॾहिं ॿुधाइण लाइ वियो हुउसि पोइ इन में हिकिड़ी थोरो पंच आहे मां तव्हांखे ॿुधायां त इंसानु कोशिशि करे करे जॾहिं थकी थो पवे ऐं ना मायूस थी थो वञे न त यार हीउ कमु कोन थींदो या हीअ मूंखे शइ हासिलु कान थींदी तॾहिं अलाह ताला खे रहम थो अची वञे मां पोइ हिकदमि हुनखे कामयाबी ॾेई थो छॾे पोइ मां जॾहिं इहा आखाणियूं ॿुधाइण जे लाइ फिल्म जो साईं जेको थीम हो जेको माना थीम पाण चवंदा आहियूं माना जेको भई तत्व करे चवंदा आहियूं थीम त उर्दू लफ़्ज़ आहे उहो ज़मीनदार जेके वॾेरा आहिनि असांजे हारियुनि ते जेको ज़ुल्म कनि था छो त अहिड़ो किसो हिकिड़ो दफ़ो मां नंढपण में ॾिठो हिकिड़े ड्राइवर हिकिड़े हारी खे ज़मीनदार ॾाढो मारियो इन करे जो हुनजी गाॾी हुननि मां हुनजी ज़मीन मां गुज़रंदे फासी पई कार फासी पई पुराणे ज़माने जूं गाॾियूं हुयूं इहा लाड़ जो किसो आहे जोॾे जो ओभर में अली शेर शाह जी उहा गाॾी हुई आहे उते जेको इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे जेको हुनजो ड्राइवर हो हुनजो नालो मोहम्मद उस्मान हो कोटड़ी वारो हो मैकेनिक बि हो पोइ मां इन करे इन पराई ज़मीन में ॿियो त ख़ैर ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर पराई ज़मीन साईं जेके ठही आहे फिल्म त पराई ज़मीन त असां ॿुधो आहे असां ॾिठी कान्हे पर माना चवनि था त पराई ज़मीन सुठो बिज़नेस कयो आहे बिज़नेस आहे बिल्कुलु मिनिमम गारंटी ते 1 लख रुपए में उमर मारवी खां बि वधीक पैसा मिलिया हिनखे हालांकि उमर मारवी ते ॾाढो ख़र्च थियो वॾा सेठ सभु कुझु उहो त हाणे बादशाहनि जो किसो हो न सही ॻाल्हि आहे ख़ैर तो इन में सी मकाल नगारी में जेको तव्हां पराई ज़मीन में आया हो वरी तव्हां थोरो कमु कयो उन में ॿ ॻाल्हियूं हुयूं ॿ ॻाल्हियूं हुयूं हिकिड़ो त ज़मीन पराई हुई जेके असांजा हारी वीचारा काईंदा आहिनि पुश्ता पुश्त पर हुननि जो हुननि ते को हक़ कोन हूंदो आहे जॾहिं ज़मीनदार चाहे हुनखे कढी छॾे ठीकु आहे न ईअं ई मां ॾेखारियो त उते जेको हीरो आहे छोकिरी जो नालो मूं मूमल रखियो उन आखाणीअ में ऐं पोइ जेको छोकिरो हुनजो हीरो बनायोसीं खोज हुयो हुनजो नालो हो सुल्तान खोजा सुल्तान नालो इस्माइली खोजा हुयो पोइ असां हुन में हिकिड़ो ख़्वाबु रखियो उहो पंहिंजो मूमल राणो थी उहो हुननि खे ॾेखारियोसीं पोइ तव्हां ॾिसंदव त उन किताब में बि काश उहो किताब आणियो आहे हिते किताब सी हाणे ॻाल्हि कंदासीं पर हाणे सच पुछो त ॻाल्हि ॿोल जेका तव्हां हली रही आहे साईं मूंखे त ख़बर ई कान थी पए एॾो मज़ो पियो अचे पर वरी इशारो थियो आहे असांखे त नंढड़ी ब्रेक जो वक़्तु आहे त मुंहिंजा साईं प्रोग्राम जारी आहे वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो हुन खां पोइ वरी हाज़िर वेलकम टू बैक दोस्तो अॼु गुफ़्तगू हली रही आहे फिल्मनि जे हवाले जे सां वॾो नालो जेको आहे साईं गुल मोहम्मद होद साहब मकाल निगार बि रहिया फिल्मुनि में बि कमु कयूं साईं असां इहो ॿुधो त के उर्दू फिल्म में बि तव्हां कमु कयो मूं जॾहिं इहे सभु कम कया पिए तंहिंखां पोइ चूस पइजी वेंदी आहे न पोइ चिराग जलता रहा फज़ली साहब उन ज़माने में मूंखे नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान में मां सीनियर क्लर्क हुउसि नौकिरी मिली वई सुठी नौकिरी प्रिंसिपल ऑफिस में मोटर मार्केट जे बिल्कुलु साम्हूं हुई उते पोइ मूंखे हिकिड़ो हुनजो कैमरामैन सावक मिस्त्री मिलियो इंडिया मां आयो पोइ हुन चयो त असां फिल्म था ठाहियूं उहो आहे फज़ली साहब CSP ऑफिसर रिटायर्ड आहे सेक्रेटरी हो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में पोइ मां उहो नौकिरी छॾे वञो हुनजो असिस्टेंट डायरेक्टर बणियुसि पोइ मूंखे कहाणी ॾिनई त इहे कहाणी पढ़ी मूंखे पंहिंजो तासुर ॾे पाण मां नौकिरी छॾे आयोसि पोइ कहाणी ॾिठमि त ठीकु हुई को ख़ासि कान हुई पर इलाही डिघी हुई पोइ वञी चयोमांसि इहा कहाणी सुठी आहे चवणो पए थो हाणे मां चयो हाणे ॿियो छा चवणो पियो मां चयो हाणे छा कयां मां नौकिरी छॾे आवां हाणे मां हिनजो असिस्टेंट डायरेक्टर आहियां पघार बि ओतिरी 250 रुपया पियो ॾे जेतिरी उते हुयमि
ठीक वो चयो साईं लेकिन डिग्गी है ये कितनी डिग्गी है कितनी लंबी है मैंने कहा इससे 2 फिल्में बन सकती है अच्छा वो ये ना हुन न मञो अच्छा। हाणे वो बादशाह हो बादशाह, हाँ। फाइनेंसर भी पाण हो डायरेक्टर भी पाण राइटर भी पाण पोइ मां चयो ठीकु आहे मां हुनजो असिस्टेंट डायरेक्टर हुजां अच्छा इन फिल्म में तव्हां माना या इन जो नालो हो चिराग जलता रहा हा चिराग जंहिंमें जलता मोहम्मद अली रहा साईं वॾो माना त उन में मोहम्मद अली भी आयो ज़ेबा भी ज़ेबा आई आई। इहो पहिरियों दफ़ो उन में आया हुआ वाह वाह ॿियो ऐं हिकिड़ो शायदि कमाल ब्लैक एंड वाइट फिल्म हुई साईं हा साईं ही फिल्म ब्लैक एंड वाइट फिल्म हुई चिराग ब्लैक एंड वाइट ब्लैक उन ज़माने में ब्लैक एंड वाइट एंड कलर अच्छा इहा साईं जेका फिल्म ठही आहे हा। या कराची में ठही या लाहौर में कहिड़ी चिराग जलता रहा उन्हनि कराची में ठही अच्छा, सॼी कराची में ठही ये सभु फिल्मूं कराची में ठहियूं अच्छा ईस्टर्न स्टूडियो या ससीबुन उते ठही वो भी ब्लैक एंड वाइट हुई सईद हारून साहब ठाही मूं पुन जो वॾो भाउ थियो हुअसि दुनिया में अच्छा। इहो ॿुधाए छॾियां पोइ बाद में पहिरीं चई न ठाहींदुसि पोइ वरी ठाही आई पोइ मूंखे इन खां अॻु में हिकिड़ो लतीफ़ो थियो 3 माण्हू मूंखे मिलिया बिहारी लाल मसंद जंगू आडवाणी मूंखे ॿियो कमु ॾे हे बि सईद हारून बि पोइ मूं दरख़्वास्त ॾिनी मोकल जे लाइ मां हुउसि रेडियो पाकिस्तान में मुलाज़िम जी, हुउसि जी। स्टाफ आर्टिस्ट सीनियर हुउसि न्यूज़ रीडर जी जी पोइ मूं मोकल वरिती पोइ बुखारी साहिबु ज़ेड बुखारी। बुखारी उहो हुनजो कंट्रोलर हो हुन चयो भई तूं हेॾो सीनियर माण्हू महीने जी मोकल छाजे लाइ थो वठी मां चयो साईं मूंखे फिल्म में कमु मिलियो आहे उहो कमु कंदुसि पोइ कावड़िजी वियो अंग्रेजी बि चए आई द डू दिस आर डू दैट मैंने कहा ओके सर आई विल डू दैट मां 15 ॾींहं जो नोटिस ॾेई नौकिरी छॾे ॾिनी वाह वाह माना फन जे करे साईं अरे साईं माना फिल्म जे अरे साईं पब्लिसिटी जी चस्को एतिरो हूंदो आहे ऐं उन टाइम जो चस्को साईं जान ॾेई छॾींदा आहिनि जान ॾेई छॾींदा आहिनि पोइ त साईं इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे पोइ ईअं थियो ॼण मूंसां साज़िश थी हुई न पोइ 3 माण्हू ग़ाइब थी विया ओए होए होए न को बिहारी लाल मसंद मिलियो न सईद हारून मिलियो न वरी जगू आडवाणी को जवाबु ॾिनो टोटल हो साहब केतिरियूं फिल्मूं माना त तव्हां हा केतिरियूं फिल्मूं लिखियूं या पार्टिसिपेट कयूं या साईं उन खां पोइ मूं लीला चनेसर लिखण जी कोशिशि कई लीला लिखियुमि ऐं मूंखे पसंदि आई स्टोरी ॾाढी तव्हांखे त ख़बर आहे लीला चनेसर ज़बरदस्त जी, कहाणी हुई हा हा पोइ मां हुन में पाण खे डायरेक्टर जी हैसियत में मञाइण ते चाहियो पोइ इतफ़ाक़ सां मार्शल लाइ लॻी वियो अच्छा पोइ अयूब ख़ान जनरल अयूब मार्शल लाइ अच्छा उहा जेका अयूब वारी मार्शल जनरल अयूब साहब पहिरियों अच्छा। मार्शल लाइ लॻो जी जी पोइ सही फिल्मूं विल्मूं केरु ठाहे हा सभु भॼी विया सभु डप थियो सभिनी खे डपु थियो जी माण्हुनि खे पोइ हाणे मां बेरोज़गार थी वियुसि चयो मां हाणे छा कयां पोइ हेॾां होॾां हथ पेर आयुमि पोइ ॾिठमि त कुझु कोन्हे को पोइ आख़िर में मां छो त ड्राइंग जो टीचर। मूं वटि हुयो फन हो, फन हो। डिग्री न चइबी जी जी हुनखे चवंदा आहिनि इंटरमीडिएट ग्रेड इन ड्राइंग अच्छा, बॉम्बे मां कयल हो मुंहिंजो अच्छा, नवाब शाह खां पेपर वेंदा हुते ठीक पोइ उन जे लाइ हिकिड़ी सिंध मदरसतुल इस्लाम हाई स्कूल में जी 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 हिकिड़ी पोस्ट खाली मुंहिंजो दोस्त हिकिड़ो बशीर अहमद शेख आहे वकील आहे अलाह करे ज़िंदा हुजे सलामत हुजेसि उहो उन मूंखे ॿुधायो त जॻह ख़ाली अथई ड्राइंग टीचर जी अच्छा। मां चयो हिनखे त ख़बर कान्हे त मूंखे ड्राइंग अचे थी इहा नौकिरी मूंखे ज़रूरु मिलंदी सम्झो कमिंग इवेंट्स कास्ट देयर शेडोज़ बिफोर आने वारे ईंदड़ हालात जा पहिरीं पाछो पवंदो आहे मां चयो हिनखे जो इहा मालूम थियो आहे त वरी ड्राइंग जी नौकिरी कर मां वियुसि पोइ उते हुए हेडमास्टर साहिबु पंजाबी हुयो नालो इहो हलो ठीकु आहे नौकिरी पोइ मिली हुनखां पोइ हुनखे चयुमि साईं मां चई बाबा हीअ असांखे ड्राइंग टीचर जी त आहे लेकिन असांखे उर्दू मादरी ज़बान पढ़ाइण वारो खपे 7 दर्जे मां चयो मां आहियां न मां पढ़ाईंदुसि मूंखे उर्दू अचे थी 1947 खे खां वठी ऐं पोइ वरी चयोमांसि त मूंखे उर्दू में शाइरी बि कंदो आहियां मां हालांकि कोन कंदो हुउसि शाइरी ईअं मिड़े नौकिरी वठण जे लाइ उन जो न कुझु न वरंदो की न पोइ चयुमि आख़िर ॾिठुमि त नथो वञे पोइ चयोमांसि साईं हाणे ॻाल्हि ॿुधो
मूंखे तव्हां अधु कलाक जे लाइ पढ़ाइण लाइ ॾियो सतेंद्र जेकी उर्दू पढ़ायां थो तव्हांजे मयार ते पूरो थियां त पोइ रखिजो न त मां हलियो वेंदुसि इहा ॻाल्हि हुनजी सम्झ में अची वई अच्छा। वियासीं क्लास में किताब खणी में डाइट ते चढ़ी बीठुसि हे हेड मास्टर साहिबु फर्स्ट असिस्टेंट ऐं फोक साहिबु ऐं ॿिया 4 टीचर पुठियां जी वेठा हाणे सतेंद्र जो उर्दू मादरी ज़बान में पढ़ाइणु लॻो सिंधी पढ़ाइणु वियो आहे गुलवंद होत जेको ठीकु। पोइ साईं मां मथे चढ़ी किताब खणी पहिरियों जेको छोकिरो हुयो हुनखे चयुमि बचा तूं पढ़णु शुरू कर पर तूं मूंखे सुफ़ो ॿुधाए ताकी मां ॾिसां तूं कीअं थो पढ़ी ठीकु ठीकु। पोइ हिन पढ़णु सुफ़ो खोले पढ़ियो पोइ इतफ़ाक़ी ॻाल्हि हुई उहो को ड्रामा जे बारे में सबक़ु हो अच्छा। मूंखे वरी मौक़ो मिली वियो चयोमांसि बच्चा हीअं न पढ़िबो इहो हीअं पढ़िबो आहे हीअं पढ़णु खपे हिन अंदाज़ में उहो अंदाज़ ॿुधायोमांसि अञा ॾिसां त 3-4 छोकिरा हिन पासे खां मुड़ी मुड़ी पोइ पिया ॾिसनि त छा मुश्किल आहे एतिरा मास्तर हेड मास्तर ऐं फर्स्ट असिस्टेंट लैंग्वेज टीचर सभु ॿार वटि वेठा हीअ कहिड़ो नओं टीचर अची वियो आहे मां चयो अडमिट के पीछे क्या देख रहे हो खड़े हो जा तुम तीनों खड़े हो जा उथारे बीहारियुमि हो त छोकिरा उथी बीह रहिया हो सभई 4 ई मास्तर उथी हलिया विया अच्छा। पोइ मां वियुमि हेड मास्टर जे कमरे में पोइ हुन चयो मां साहब आप कल से पढ़ाने आ जाए वाह 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 वाह। अरे मां चयो पोइ वरी पुछियोमांसि कुझु अरसे बाद पुछियोमांसि साईं हाणे इशारो थी वियो आहे सच पुछो त दिलि बि नथी चए त तव्हांखे छॾिजे बि न इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं सच पुछो त गानो बि कोन ॾिसी सघियासीं न ॿुधी सघियासीं पर हाणे वक़्तु जेको आहे पूरो थियो पोइ दोस्तो ने असांजो प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु हाणे पूरो थियो पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त साथ सलामत।